असांजे चाचे खे कुराड़े खे झूने खे 60 सालनि वारे उमिरि खे उते दुकान ते कुटे विया आहिनि। उनखे मारण जी धमकी ॾिनी ऐं फौजी ऑफिसर चए थो त मां मुंहिंजो कानून हलंदो हिन थाणे ते ऐं थाणे वारनि जी कंहिंजी बि न हलंदी। मां तव्हां मेमणनि खे ॾिसी रहंदुमि, तव्हां मेमणनि खे मां हिते ॾिसी रहंदुमि, तव्हांखे मां न छॾींदुमि। हिते मां हिते हिन ड्यूटी अटकार करे ऐं हिते थाणे ते हमिलो कयो आहे। असां 20 माण्हू वठी असांजे सभिनी माण्हुनि खे कुटियो अथई बाक़ाइदे। थाणे वारनि तव्हांखे छा चयो? थाणे वारा मजबूर बीठा आहिनि, हुननि खे का शइ न, फौजियूं हथ हलायूं बि बीठो आहे, ठोशा हयूं बीठो आहे, सभिनी खे कंहिंखे छॾे नथो। चए थो मां हलाई, मुंहिंजी हुकूमत आहे हिते, मां फौजी माण्हू हर शइ मां करे सघां थो। हाणे तव्हांजो मुतालबो कहिड़ो आहे? असांजो मुतालबो असां इंसाफ़ कयो वञे। असांजे चाचे खे कुटियो वियो आहे। असांजे चाचे जे दुकान तां 70,000 मोबाइल ऐं जेको आहे सो 17,000 हेठि पिया हारनि जा पैसा उहे बि खयां विया आहिनि। दुकान भरी बाज़ार में ऐं पूरी बाज़ार शायदि आहे ऐं पोइ ईअं बि चई रहिया आहिनि त असां जेकॾहिं तव्हांखे मारींदा धमकी